पाण में भेण भाउ सभी खेॾंदा हुआसीं त पोइ उहो शौक़ु नंढे लाइ हुयो। ॿियो वरी पेरेंट्स खे बि हुयो त केरु डॉक्टर हुजे घर में। सही। अच्छा, तव्हांजे नाले मां अंदाज़ो थिए थो त हिकिड़ो ज़बरदस्त सिंधी हिकिड़ो पंहिंजे सकाफ़त सां मोहबत, पंहिंजी धरती सां मोहबत वारो अंसर तव्हां सभिनी में शामिल आहे। नाले मां ज़ाहिर अंदाज़ो थिए थो तव्हांजे बाबा जो बि माशाल्लाह नालो आहे। वरी जेकॾहिं भिटाई जी ॻाल्हि कयूं त उन्हनि ते जेका उन्हनि जी महारत आहे घटि माण्हुनि वटि आहे ऐं जेका ॼाण रखनि था उहा बि यकीनन तव्हां ताईं उहा ॼाण पहुती हूंदी। तव्हां तॾहिं हिते पहुती हुयो तव्हां भिटाई ते तव्हां बि ॼाण रखो थियूं। पर हिकिड़ी नंढड़ी ॻाल्हि मूंखे ख़बर न आहे, पुछणु घुरिजे न, पर ज़रूरु पुछंदसि त एॾो हिकिड़ो सिंधी अदबी बहितरीन माहौल, पोइ डैडी खे बाबा छो न, डैडी छो? नंढे लाइ जेको सेखारे वियो ऐं जंहिं ते ज़बान हिरी थी वञे ठही वई इहा ज़बान डैडी चयो। सही आहे। पोइ वरी पोइ जॾहिं सम्झ वारा थियो तॾहिं बि बाबा कोन चयो त बाबा चयो। हाणे प्यार में जी कोन थींदो आहे, पप्पू मुनू बि रखंदा आहिनि ॿारनि जा नाला खंड मतिलबु गॾिजी मिली करे। हलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। हक मौजूद। हेलो, आवाज़ घटि। हेलो, अस्सलाम वालेकुम। हक मौजूद। सदा मौजूद। केरु था ॻाल्हायो, कहिड़े शहर खां? खालिक दस्त मिके मां। नालो कोन ॿुधमि। खालिक दस्त। हा, कीअं आहियो दादा? खालिक ठीकु आहियो? छा चङा भला? अल्लाह पाक जी तरफ़ सां ख़ुशि आहियो, सभु ख़ैर। दुआ आहे तव्हांजी। बिल्कुलु ज़बरदस्त लॻा पिया आहियूं। छा चवणु चाहींदो? माशाअल्लाह, तव्हांजा ॿई महिमान असांजे ॿई सिंध सोसाइटी साईं लतीफ़ साहिब जी न्याणी ऐं साईं तारिक साहिब माशाअल्लाह हिन प्रोग्राम खे तव्हां वञी हमेशह लॻाईंदा आहियो। असां हिकिड़े शेयर सां शामिल थींदासीं। जी ज़रूर। दुनिया की दरगाह न देखी, हसन दर्द की शायरी। जी। दुनिया की दरगाह न देखी, दुनिया ने दरगाह को देखा। दस्त हसन तो ऐरा गैरा, दस्त हसन तो ऐसा वैसा। इब्न अल अरबी जब अजायब से वर्दी सिज सजाए, ज़करिया वेही नाद वजाए, सौ समा धमालू धम धम, रोमी रक्सई चेलू चिमचम। सेवन वाला साईं सरगम जाम कुरैशी जामे जमजम, पैजो थींदो आहे हरकम। नूर नजर वो नूर जिस्म वो, रूहल चीज़ल अखड़ियों आगम। दुनिया लेखे दुनिया आया, आया ना नाया आया। कादर तेरी कुदरत कैसी, काकी को बख्तियार बनाया, निजाम दीन को किसने गाया। खुसरू को भी हाल बिठाया, मैं भी आया शर्मद आया, अपने पाँव और आंगन में मौला आजाद दिखाया। मोजेड़ो जेठी जे चाचो बीबी राजा बसरी बन जा। मोजेड़ो जेठी जे बीबी राजा बसरी बन जा, बिस्मिल्लाह शहनाई बन जा, शाह लतीफ की वाई बन जा, उलड़ी की तन्हाई बन जा। पंहिंजा साहिब तीर सुञाणित, पंहिंजा अज अमीर सुञाणित, महक मदीने से जो उठती है, वो साहर हीर सुञाणित, इश्क इमामत लार खड़ोआ, मुनकर नाथ नकीर सुञाणित, पया लागू पागल को हसन दस्त फकीर सुञाणित। वाह 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 खालिद, जबरदस्त जबरदस्त। को सवाल करणो आहे महिमाननि खां? बस पंहिंजो तव्हांजी वॾी महिरबानी, दुआ में असांखे यादि कजो। ठीकु आहे, महिरबानी। तव्हां सथ में शामिल थियो, असांखे बि दुआउनि में यादि रखिजो। यकीन ॾाढी ख़ुशी थींदी आहे जेके हसन दर्स जूं तव्हां सोच जेका वंडी आहे, वॾो नालो आहे हसन दर्स, तारीफ़ जो मुहताज कोन्हे। छा त माण्हुनि जी दिलनि में अॼु ताईं बि मतिलबु उहो ई आहे जीअं हू हयातीअ में हुयो। अॼु बि असां उन्हनि खे उहो ई यादि कयूं था, सिटूं संदन अॼु बि असीं उहो ई उचारियूं था जीअं हुन जे साम्हूं उचारींदा हुआसीं। ज़बरदस्त क़िस्म जी शख़्सियत ऐं महिरबानी अदा ख़ालिद, तव्हां तमामु सुहिणी सोच असां सां हसन जी वंडी। जी, तव्हां खां आहे को शाइरी ॾा तव्हांजो बि? बिल्कुलु आहे मैडम, बिल्कुलु आहे। पोइ तव्हां खां शेर त ॿुधंदासीं, त एॾो ध्यान सां ॿुधो पियो, मूंखे इहो थियो त मां अचां तव्हां ॾे त पुछां। त झुमियुसि पे हसन दर्स जी शाइरी हुजे ऐं भाउ जहिड़े नमूने सां पढ़ी ऐं अंदाज़ मूंखे ॾाढी वणी, ॾाढो पसंदि आई ऐं मां वठंदुसि इहा पोइट्री हिननि खां। ज़रूरु ज़रूरु, तमामु सुठी पोइट्री। बिल्कुलु बिल्कुलु। ऐं उहा ॻाल्हि त हाणे तव्हां ॾे अचां थी, ठीकु आहे।